सांगड़ वेझो चोटियारियूं थाणे जी हद ॻोठ टंडो मिठा खान में मुबैना तौर हामला औरत जो लाश हथ। चोटियारियूं पुलिस लाश तहवील में वठी सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। ख़बर मूजिब सांगड़ वेझो चोटियारियूं थाणे जी हद ॻोठ टंडो मिठा खान में हामला औरत ॿिनि ॿारनि जी माउ श्रीमता देवी जो लाश हथ आयो। राब्तो करण ते मुड़ुस लोणियो ॿुधायो त मुंहिंजी घरवारी खे बस तां धिको ॾेई किराए मारियो वियो आहे। जॾहिं त संदसि भाउ गोमू जो चवणु आहे त असांजी भेण खे मुड़ुस मारियो आहे। चोटियारियूं थाणे जे एसएचओ नबी बख्श लाशारी राब्तो करण ते ॿुधायो त असांखे इतलाउ मिलियो। असां लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल सांगड़ मुंतकिल कयो आहे। जांच करे रहिया आहियूं। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट बाद जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची